बुधाए मां मुखे जिंदगी में सबनी रुगो प्यार ही दिनो है। जेकॾहिं मां सिंध में विस तो साईं साधराम जन उन्हनि बि ॾाढो प्यार दिनो। पर साईं गुरमुख दास जो बुधाए मां अॼु खां 25 सालन खां जॾहिं मां पहिरियों दफ़ो हिते आयो हुअसि तॾहिं खां जेको मूंसां कुर्ब हो उहो ई यादि पियो अॼु। उन महान आत्मा जे लाइ ॿिया बि ॿ शब्द ॿिया तैयार कयल आहिनि, उहे सुभाणे तव्हांजी शेवा में अर्पण कबा। पर हिकिड़ी ॻाल्हि पई यादि पए, मूंखे वेसर जा घोड़ा साईं हा तकड़ में विसरी बि वेंदो आहियां। मुंहिंजी घरवारी जया ॾाढी सदोरी आहे ऐं कंध भॻी भाईंदी बि घणो आहे, पर छा जो केॾी केॾी महिल घुटा बि ॾींदी आहे। हाणे जेको प्यार ॾे थो साईं उहा त घुटो बि ॾींदो, उहो त हक़ीक़त आहे। हक़ीक़त आहे। ॿाहिरि भले केतिरियूं बि रड़ियूं कयां, हिकिड़े दोस्त मूंखे चयो अची परमानंद प्रोग्रामनि में बिना हीअं रड़ियूं करे चवंदो मुंहिंजी जया हेड़ी, मुंहिंजी जया हेड़ी। घर में त मां कुओ थी वेंदो हुई, मुंहिंजो मां थोरी सॼी दुनिया चई। पर मां उन्हनि मां कोन हली ॾिस मूंसां गॾु मुंहिंजे घर कीअं तो घरवारी ते रोब हलायां, कीअं वेचारी माई गापीअ वांगुरु थी पई अॻियां पुठियां घुमंदी आहे। धणी वठी वियो घर, परियां रड़के नानकी ओ नानकी उन्हें तोखे पियो सॾ कया नानकी वीचारी निकिरी आई, हथ जोड़े अची बीठी, जी मुंहिंजा स्वामी, स्वामी माणे जो स्वामी। अरे परमानंद गॾु आयो आहे, चंडी भगत माण्हू गॾु आयो आहे घर में। अरे को बिस्किट, को नाश्तो, को पानी, का चांहि कुछ तो खणी अचो, को बीह रही है हथ जोड़े वञ। वीचारी सदोरी वही अंदर जायफा के घर में अकेले के भले पूरो करे छॾियोसि, पर ॿिए जे साम्हूं हिकिड़ो बखर ॻाल्हायो उनखे तीर थी लॻंदो। मुंहिंजी त ॾाढो वॾो को कासाई आहे भेण, हीअं तो पुछड़ो करे हीअ का बिन्ही खानदानी माई आहे। भॻवान ॾींहड़ा ॾेसि हेॾो तो रड़ियूं करे, पर हराम जो न्याणी कुछे बिन्ही का बुण बुनियादी माई आहे। वेचारी चांहि नाश्तो सभु खणी आई, खाधोसीं। वरी चई ॿुध हाणे बीठी छा आई, रोटी माणे ठाहींदी छा? असीं बाज़ार मां चकर हणींदा अचूं, 2 बजे अचूं था, 12 थिया आहिनि, 2 बजे रोटी बिल्कुलु तैयार भली उची। हथ जोड़े वीचारी वही हली अंदर। मूंखे दुख पण मूंखे थो थिए, न भागा मुंहिंजे साम्हूं छो थो दड़का ॾींसि। अदा 2 बजे आयासीं, रोटी तैयार बाक़ाइदे टेबल ते लॻो पियो, खाधो खाधोसीं। पर मूंखे ॼण गिटी अंदरि न वञे, छो न न्याणीअ जो वीचारी जो मासूम चहिरो मुंहिंजे अॻियां पियो घुमे। रोटी खाधी, हाणे वञूं पिया मोकिलाए। उन घरवारी सां हथ जोड़े मोकिलाए। उन नंढड़ो ॿार हुअसि 9 साले खन जो, उनखे सॾु करे 100 रुपया मूं उन बचड़े जे हथ में ॾिना ख़र्ची। छोकिरे खे चए मुंहिंजो पुट जहिड़ी तुंहिंजी माउ खानदानी तहिड़ो तूं बि माठीणो खानदानी। चीसो अंकल ईअं पिया चओ, मुंहिंजो पिणे केॾी वेठे रड़ियूं कयूं। हा माने का बिन्ही बुण बुनियादी माई आहे, हराम जो हिकिड़ो अखर ॻाल्हाएसि। अड़े चई अंकल माठ करे वेठा हुजो। हा हींअर 3 ॾींहं थिया आहिनि, मम्मीअ जे कन जी मिशन गुम थी वई आहे, इन करे माठ करे बीठी आहे। न त जे हालत में अॼु मम्मी हुई न, पप्पा सदाईं हूंदो आहे।